अदा बे सलाम। वाह वालेकुम सलाम वालेकुम सलाम। भाई सलाम है जवाब न दे, वो सलाम पुड़ियूं दे नशे वारियूं। एडो ठाव को कोने आयो तो के सलाम तो करया, वो पुड़ियूं दे नशे वारियूं पत्ती वारियूं। ए पतो इए चो न सलाम पुड़ियूं। मता मता अदा मता हिनखे सलाम न ॾे। अब छो आऊं पंहिंजा पैसा तो ॾियां। ये मुंहिंजा भाउ पैसा भले ॾे, पर ही ॾिस लिखियल छा आहे सलाम, अल्लाह जो नालो आहे। यार अभी खाई हिन पुड़ीअ खे पट ते उछलायो, गुनाहगार था थियो। ऐं ख़ासि करे तव्हां अदा दुकानदार महिरबानी करियो, ही सलाम वठो ई न, ताके ग्राहकनि ताईं पुॼे न, ग्राहकनि ताईं पुॼंदी कोन त तव्हां बि गुनाहगार कोन। सभु विकणनि पिया, मूं विकिणियो त हाणे हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मूंखे ख़बर आहे त सभु विकिणनि पिया, पर जे तूं अकेलो पंहिंजे मन ते हथु रख, ही अल्लाह जे नाले खे अगरि पट ते फिटी थियण खां बचाईं त केॾो तोखे सवाबु मिलंदो। पर जे ही अल्लाह जो नालो पट ते फिटी थियो त तोखे केॾो गुनाह मिलंदो। घटि में घटि तव्हां दुकानदार हिन खे न वठो, छो त ही अल्लाह जो नालो आहे। हिन खे वठी तव्हां ग्राहकनि ताईं पहुचायो था ऐं उहे खाइनि था ऐं हिन खे फिटी कनि था त गुनाहगार तव्हां बि थियो था। त घटि में घटि तव्हां इहो गुनाह न कयो। यार चई त सच तो, भला आऊं त पाण खे गुनाह खां बचे, आऊं अॼु खां इहे सलाम न आणींदुसि न विकिणंदुसि। ऐं पाण मुंहिंजा जेके बि ॿिया दुकानदार भाइर आहिनि उन्हनि ताईं इहो पैगाम पहुचाईंदुसि त उहे इहो सलाम जो वापारु न कनि।